अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध जी धरती ते के अहिड़ा माण्हू बि पैदा थिया जेके न बादशाह हुआ न वरी अमीर, पर पंहिंजी अक़ल, मज़ाक ऐं सचाई सां सजनि ताईं यादि रखिया विया। उन्हनि मां हिकु नालो आहे वतायो फ़क़ीर। वतायो फ़क़ीर सिंध जो मशहूरु लोक दानिश्वर, मज़ाहियादान ऐं दाना इंसान हो। हू ज़ाहिरी तौरु सादो फ़क़ीर माण्हू ऐं आम माण्हू लॻंदो हो, पर हक़ीक़त में वो गहरी सोच ऐं तेज़ अक़ल जो मालिक हो। वतायो फ़क़ीर जी पैदाइश बाबति पूरी तारीख़ शायदि मौजूद न है, पर लोक रिवायतनि मूजिब हू सिंध जे विचोले हिस्से में पैदा थियो। वो तक़रीबन कलोड़ा दौर 18वीं सदी जे ज़माने सां वाबस्ता हो, जॾहिं सिंध में समाजी फ़र्क़, वॾेर की सोच ऐं नाइंसाफ़ी आम हुई। वतायो फ़क़ीर जो सभ खां वॾो हथियार संदसि अक़ल ऐं तंज़ हो। हू वॾेरनि जे ग़रूर ते खिलंदो हो, ताक़तवर माण्हुनि खे सवालनि में फासाईंदो हो ऐं सादी ॻाल्हि में वॾो सबक़ ॾेई छॾींदो हो। माण्हू खे सादो सम्झंदा हुआ, पर हू पाण ॻाल्हियुनि सां सभिनी खे शर्मिंदो करे छॾींदो हो। वतायो फ़क़ीर सच ॻाल्हाईंदो हो, पर अहिड़े नमूने जो कंहिंखे ॾुख बि न पहुचे। संदसि कहाणियूं खिल बि आणाईंदियूं हुयूं ऐं सोचण ते बि मजबूर कंदियूं हुयूं। उन करे हू आम माण्हुनि जो पसंदीदा फ़क़ीर बणिजी वियो। सिंधी लोक अदब में वतायो फ़क़ीर जूं केतिरियूं ई कहाणियूं मशहूरु आहिनि, जहिड़ो वतायो फ़क़ीर ऐं वॾेरो, वतायो फ़क़ीर ऐं क़ाज़ी, वतायो फ़क़ीर ऐं बादशाह ऐं वतायो फ़क़ीर ऐं गॾह जी कहाणी। इहे सभु कहाणियूं अक़ल, मज़ाक ऐं सबक़ सां भरियल आहिनि। वतायो फ़क़ीर जी वफ़ात जी सही तारीख़ बि मालूम न आहे, पर संदसि नालो कॾहिं बि न मरियो। अॼु बि ॻोठनि में, महफ़िलनि में, किताबनि में ऐं यूट्यूब वीडियोज़ में वतायो फ़क़ीर जूं कहाणियूं शौक़ सां ॿुधबियूं आहिनि। वतायो फ़क़ीर ज़रूरु हो, पर सोच में अमीर हो। उहो असांखे सेखारे थो त अक़ल दौलत खां वॾो आहे, मज़ाक सां सच चवणु वरी दानाई आहे ऐं सादगी असल ताक़त आहे। जेकॾहिं अव्हांखे सिंध जे अहिड़नि अज़ीम लोक किरदारनि जूं कहाणियूं पसंदि आहिनि त चैनल खे सब्सक्राइब करियो, वीडियो खे लाइक करियो ऐं कमेंट में ॿुधायो त ईंदड़ कहाणी कंहिंजी हुजे। अल्लाह हाफ़िज़।